रानीपुर मामा के ख़बर ॾींदा मदद अली सोलंकी जी रिपोर्ट मुताबिक़ रानीपुर लॻे ॻोठो खाकी में गुज़िरियल राति खाकी नौजवान इताद पारां ऑफिशियल मीटिंग कोठाई वई, जंहिंमें खाकी नौजवान इताद जे समूरी मेंबरनि शिरकत कई। जंहिं बैदि खाकी नौजवान इताद जे सभिनी मेंबरनि जी मुतफ़िक़ा राय सां एडवोकेट पसंद अली खाकी इतिहाद खाकी नौजवान इताद जो सदर चूंडियो ऐं खाकी नौजवान इताद जे अॻुवाननि पारां खाकी नौजवान इताद जो मंशूर ॿुधायो वियो, जंहिंमें तइलीम खे बहितर बणाइण ऐं पंहिंजे ॻोठ समेत आस पास जे ग़रीबनि जी मदद समेत हेल्थ लाइ जिदोजहद जी मुशावरत कंदे खाकी नौजवान इताद जे अॻुवाननि एजाज़ अली खाकी, सजाद अली खाकी, असद अली खाकी, शिराज अली खाकी, काज़िम अली खाकी, इमरान अली खाकी, सादिक अली, अमीन अली खाकी ऐं इतिहाद जे ॿियनि मेंबरनि ॿुधायो त असां पाण में हिकु थी पंहिंजे ॻोठ समेत आसपास जे इलाइक़नि में पंहिंजे ग़रीबनि ऐं बचड़नि जी तइलीम हेल्थ लाइ ॾींहुं राति महिनत कंदासीं। क़ानूनी ऐं इख़लाक़ी मदद लाइ हर वक़्तु गॾु हूंदासीं।